बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही तव्हां स्क्रीन ते ॾिसो था त ही सॼी दुनिया जो नक्शो आहे। हिन में जेके सन्हा सन्हा लीका तव्हांखे नज़र पिया अचनि, इहे मुल्कनि जा बॉर्डर आहिनि। जेके बि मुल्क आहिनि उन में जेके बि रहंदड़ माण्हू आहिनि उहे पंहिंजे बॉर्डर जे अंदरि रहनि था। हाणे जेको बि ग़ैर क़ानूनी पंहिंजी बॉर्डर क्रॉस कंदो, ॿाहिरि वञण जी कोशिशि कंदो त उन ते जुर्म लागू थींदो ऐं कंहिंखे गद्दारीअ जो लक़ब मिलंदो, कंहिंखे जासूसीअ जो इल्ज़ाम लॻंदो। मतिलबु उनखे तकलीफ़ ईंदी, छो जो उहो ग़ैर क़ानूनी तरीक़े सां बॉर्डर क्रॉस थो करे। इंसाननि जी ज़िंदगीअ जा बि हदूद हूंदा अथव। रिश्ता जेके बि आहिनि, दोस्त मिट माइट, अगरि उहे बि पंहिंजे हद क्रॉस कंदा त उन रिश्तनि वारनि खे तकलीफ़ थींदी। बर्दाश्त जो हिकिड़ो मादो हूंदो आहे। इंसान ॿिए माण्हूअ जी ॻाल्हियूं बर्दाश्त करे 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 सॼी ज़िंदगी बि बर्दाश्त करे थो, पर जंहिं ॾींहुं इंसान पंहिंजी हद क्रॉस कई त उन सां उथण विहण बि ख़तमु करे सघिजे थो, उन सां खाइण पीअण बि ख़तमु करे सघिजे थो, उन सां ॻाल्हाइण ॿोल्हाइण बि ख़तमु करे सघिजे थो, छो जो हू जेसीं ताईं रहियो पंहिंजी हद जे अंदरि रहियो। हाणे उन हद क्रॉस कई, उन सां हज़ार इख़्तिलाफ़ पैदा थींदा, छो जो उन ग़लति ॻाल्हायो, उन ग़लति सोच रखी, उन ग़लति ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि विहारी, मतिलबु माण्हुनि जे अॻियां हुन हिकिड़ो ग़लति लफ़्ज़ फैलायो। इहा माना हद आहे हिकिड़ी। तव्हां बि अगरि पंहिंजे रिश्तनि खे बचाइण था चाहियो, दोस्तीअ जा रिश्ता हुजनि, भाइरीअ जा हुजनि, पाड़े जा हुजनि, या रिश्तेदार हुजनि, त पंहिंजी हद कॾहिं क्रॉस न कयो। ऐं अगरि तव्हां पंहिंजी हद क्रॉस कई, तव्हां यकीन ॼाणो त तव्हां ओचिते ओचिते तव्हां एतिरा परेशान थींदव, तव्हां सोचे बि नथा सघो, छो जो सभु खां सभु रिश्ता तव्हां खां मिंट में हलिया वेंदा। तव्हां सोचींदव त मां त अहिड़ी का ग़लती कोन कई। तव्हां जेका हद क्रॉस कंदव, पंहिंजे ॻाल्हाइण जो लहजा चेंज कंदव, रवैया चेंज कंदव ऐं तव्हां गार गंद ते लही ईंदव त इहा हद क्रॉस थी वई। तव्हां हिन ॻाल्हि खे मामूली सम्झंदव, पर जिन्हनि जे कननि ते इहे ॻाल्हियूं पवंदियूं न, उहो सोचींदो त मां हिन खे कॾहिं वरी पंहिंजे मुंहं ते न चाढ़ियां, कॾहिं हिन सां खाइण पीअण न कयां, कॾहिं हिन सां ॻाल्हि ॿोल न कयां, कॾहिं हिन सां गॾु वेही का कचहरी न कयां। इन जे करे अगरि तव्हां रिश्ता बचाइण था चाहियो न, सुठा रिश्ता अगरि तव्हां वटि आहिनि, ग़लती खणी उन जी आहे। अगरि तव्हां माफ़ी वठो था, झुको था, त रिश्ता बचाए वञो। जेके हदूं क्रॉस कंदा आहिनि, तव्हांखे को रिश्तेदार सम्झे ई नथो, तव्हांखे को दोस्त सम्झे ई नथो, तव्हांखे को पाड़े वारो सम्झे ई नथो, सुठो सम्झे ई नथो, त अहिड़नि रिश्तनि खे अलविदा चई छॾियो। पोइ उन्हनि खे हदनि जी ज़रूरत न आहे हूंदी। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, सदाईं कर।